दोस्तों वरी सारा जो हिकिड़ो नओं वीडियो अची वियो आहे, पर वीडियो भी कमाल जो वीडियो आहे। हिन ईद शो जे करे हिन ही वीडियो रिकॉर्ड कयो आहे। ऐं तव्हां वीडियो पाण ॾिसो, पोइ अंदाज़ो लॻायो त असां सही आहियूं या असां ग़लति आहियूं। थोरो वीडियो ॾिसो तव्हां। हाँ दोस्तों, तव्हां वीडियो ॾिठो हूंदो त ही वीडियो में आख़िर छा करणु चाहे थी, छा साबित करणु चाहे थी। यार हेतिरे क़दुरु सारा खे असां सम्झायो त सारा तूं सुठा सुठा विडिया ठाह। तूं हिकु छोकिरी आहे, तूं मर्द कोन्हे जो तूं वञी अहिड़नि अहिड़नि मर्दनि सां विडिया ठाहीं थी, वरी चीकलनि ते हेठि मथे लुॾींदी। तोखे छा थी वियो आहे? तूं लोड वञी पंहिंजे घर में वण जे हेठां या पंहिंजे वञी उते तूं वञी लुॾी आहे। ज़रूरी त तोखे कोन हो त तूं हिते वञी लोड ते लुॾी आहीं कंहिं ॿिए मर्द सां, ऐं वरी तूं इहा वीडियो सोशल मीडिया ते छॾी आहे। हाणे इन मां असां छा अंदाज़ो लॻायूं, मूंखे ॿुधा त वाक़ई माना असां जेके बि माण्हुनि ॻाल्हियूं कयूं त वाक़ई त माना तूं अहिड़े क़िस्म जी आहीं छा भला? बाबा तूं हिकिड़ी औरत आहीं, तूं मर्द कोन्हे। तूं विडिया ठाह, तूं जेकी जीअं खपे विडिया ठाह, पर तूं हा विडिया तोखे एॾो भला शौक़ु आहे मीडिया ते सोशल ते, तूं सुठा विडिया ठाह, पंहिंजे अंदाज़े में ठाह। ऐं तूं पंहिंजी छोकिरियुनि सां विडिया ठाह, हिकु ॼणनि सां विडिया ठाह। तूं जे करे तोखे ख़बर आहे त केॾो हिन सिंध में जेके बि छोकिरियूं पढ़नि थियूं ऐं जिथे बि यूनिवर्सिटियुनि में उन्हनि में इहे तुंहिंजूं हरकतूं ॾिसी हाणे चङियूं भलियूं छोकिरियूं बि उहे लाज़मी हरकत कंदियूं न, त हू इहे ई ॾिसंदियूं, महसूसु कंदियूं जॾहिं हे हिकिड़ी औरत करे हेतिरे क़दुरु मज़ा पई करे या ॿियनि गैरनि माण्हुनि सां विडिया पई ठाहे, त पोइ लाज़मी हुननि खे त रीस थींदी न। तूं त इहो त सम्झि कम खे वधाई पई, तूं कम खे हेठि त कोन पई करी। ऐं हेतिरे क़दुरु तोखे असां ॾिस न, पहिरियां बि सारा चयो आहे त तूं भले पंहिंजे दाइरे में विडिया ठाह। हरूभरू छो थी अहिड़ियूं हरकतूं करी यार? तूं छो थी असांखे परेशान करी? कुझु ख़्यालु कर। हाणे तुंहिंजा अहिड़े क़िस्म जा विडिया ईमान सां अचनि था न, त पोइ दिलि मन चए थी त सारा तूं वाक़ई अलाए कहिड़े क़िस्म जी हिकिड़ी औरत आहीं। ॿियो हाणे तोखे छा चऊं? तूं औरत कुझु पंहिंजो ख़्यालु कर। ज़रूरी न आहे त तूं अहिड़े क़िस्म जा विडिया ठाहीं ऐं वायरल थियण जे लाइ तूं कुझु बि करे सघीं थी। ईअं न कर जवान थी सारा, ईअं न कर। तूं ॾिस केॾी हिकिड़े सुठे घराने सां तालुक़ु रखण थी, त बिरा महिरबानी सारा मुंहिंजो तोखे इहो ई चवणु आहे त सुठे क़िस्म जा विडिया ठाहे, अहिड़ियूं हरकतूं न कर। हरूभरू वरी तोखे माण्हू असां जहिड़ा या ॿिया ई खोड़ सारूं छा सम्झंदा, मूंखे ॿुधा। हाणे इहा का वीडियो आहे जेका तूं ठाही आहे, त बिराए महिरबानी सारा अहिड़ियूं हरकतूं न कर। बिराए महिरबानी जे मुंहिंजो चवणु करी त। दोस्तो, हीअ वीडियो तव्हांखे सुठी लॻे त हिन चैनल हाकिम पाकिस्तान खे लाज़मी सब्सक्राइब कंदा।